अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां ख़ुशि हूंदा पंहिंजे हिफ़्ज़ अमान में। जीअं त फ़क़ीर नियाज़ हुसैन चाचड़, जीअं त असां प्रोग्राम जो आगाज़ शुरू कयूं था पिया शाइक़ फ़क़ीर जे बैत सां, त असांजे हाल जा महरुम असां वटि अॼु ॾिसण आया। सटे सांगा सवें सेहा पिरी प्यारा पुछण आया। जीअं त असां वटि अॼु कुर्ब करे आया आहिनि उस्ताद अली अनवर चाचड़ ऐं साईं नवाब चाचड़। ये भलोड़ असांजा सिंध जा नात ख़ानी अॼु असां ते किरोड़े कुर्ब कया अथनि, जेको अॼु असां वटि लंघी आया नी पंहिंजे आस्थाने ते, जेको हिन वक़्तु असां वेठा आहियूं। ऐं साईं जन सां असां जेको हाल वाल कंदासीं, नवाब चाचड़ सां नात ख़ा सां, उन को असां इंट्रोडक्शन कराईंदासीं, पंहिंजी पुछा कंदासीं, हाल वाल कंदासीं त साईं जन किथां शुरूआत कई नात जी ऐं किथां प्रोग्राम साईं जन जेको आहे पंहिंजो उस्ताद साईं जन जो किथां जो, इहो असांखे हाल वाल पंहिंजो ॿुधाइजा। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कहिड़ा हाल वाल आहिनि? ख़ुशि आहियो साईं? सही दुआ अल्हम्दुलिल्लाह, तव्हां बि ख़ैर आहे, ख़ुशि आहियो, ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह साईं। तव्हां असांखे पंहिंजो हाल वाल ॿुधाइजो, तव्हां कॾहिं नात शुरू कई, किथां को तव्हां जेको आहे स्टार्टिंग थी तव्हांजी, तव्हांजो उस्ताद किथां जो आहे, ऐं तव्हां पंहिंजो असांखे हाल वाल ॿुधाइजो, तव्हांजो पूरो नालो छा आहे ऐं तव्हांजी सिख्या किथां स्टार्टिंग थी। बिस्मिल्लाह दा, इहो नालो तव्हां इंट्रोडक्शन में मुंहिंजो कराए चुका आहियो, नवाब अली। तव्हांजे आस्थाने ते अॼु पहुतासीं। फ़क़ीर नियाज़ हुसैन अव्हांजो पहिरियों त वॾो कुर्ब जो तव्हां असांखे टाइम ॾिनो। फ़क़ीर नियाज़ हुसैन चाचड़ नाले सां जेको तव्हांजो चैनल हले पियो, असीं ॾिसंदा आहियूं तव्हां सऊदी अरब में हुजो या किथे बि हुजो, अॼु अव्हांजे आस्थाने मिठल फ़क़ीर चाचड़ जे आस्थाने ते मौजूदु आहिनि, जिते ॿिया फुकरा बि मौजूदु आहिनि, साईं जन तव्हांजा बिरादर। सो अव्हां मोहबत करण वारा आहियो। अॼु जेको तव्हां मौक़ो ॾिनो आहे असांखे पंहिंजे इंट्रोड्यूस जे हवाले सां, सो अव्हांखे ॿुधाईंदो हलां त आउं 8वीं क्लास में जॾहिं पढ़ंदो हुउसि त पोइ महबूब जी सना ख़ानी जे हवाले सां मुंहिंजो हिकिड़ो शौक़ु जाॻियो। असीं सिख्या वरितीसीं पहिरियों उस्ताद ग़ुलाम हुसैन चाचड़ मरहूम खां, पोइ उस्ताद लियाकत अली ऐं हाजी अली नूर साहिब वारा बि असां सां माना गॾिजी करे, ऐं नंढो हूंदो हुउसि वेंदो हुउसि, पोइ तव्हां महबूब जी सना पढ़ण जो हिकिड़ो शौक़ु जाॻियो। ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु महबूब जी सना ख़ान जी लिस्ट में पंहिंजो नालो ॻणायो वेंदो। माशा अल्लाह तबारकल्ला। साईं तव्हां असांखे ॿुधाइजो त तव्हां घणनि चैनलनि ते तव्हां हिन टाइम ताईं तव्हां पंहिंजो नात ॻाए चुका आहियो? सिंधी मीडिया चैनल जेके आहिनि तन में KTN वग़ैरह जेके बि चैनल आहिनि, आवाज़ TV, रमज़ान शरीफ़ जॾहिं महीनो थींदो आहे त पोइ असां उन में रिकॉर्डिंग बि थींदी आहे, लाइव प्रोग्राम उन ते कया आहिनि, ऐं पंहिंजो रेडियो घोटकी ते। ऐं हाणे त तव्हां ॾिसो था सोशल मीडिया जो दौरु आहे, ऐं सभु चैनल ते अल्हम्दुलिल्लाह असांजो नातूं रिकॉर्ड थियूं अथनि। जीअं अॼु तव्हांजे हिन चैनल जे तवसुस सां असांजो आवाज़ु वञे पियो, हाजी अली नूर बि पंहिंजो तारीफ़ करायो आहे। असीं बि तव्हांजे चैनल जे तवसुस सां अॼु तव्हांजे साम्हूं मौजूदु आहियूं, ऐं वरी बि चैनल ते असांजी हाज़िरी वक़्तनि ब वक़्तनि थींदी रहंदी आहे। माशा अल्लाह साईं। तव्हांजो असां सऊदी अरब ताईं टिकटॉक ते ऐं तव्हांजो यूट्यूब चैनल ते मुख़्तलिफ़ चैनलनि ते मुख़्तलिफ़ तव्हांजे प्रोग्राम जेको असां ॾिसंदा रहंदा आहियूं। फेसबुक तव्हांजी पंहिंजी ID आहे, उन ते बि असां तव्हांखे ॾिसूं था। माशा अल्लाह तव्हांजो सुठो प्रोग्राम वञे थो, ऐं वॾियूं महिरबानियूं, लख लाइक़ साईं, तव्हां असांखे टाइम ॾिनो। लख कुर्ब अव्हांजा साईं। फ़क़ीर नियाज़ हुसैन चाचड़ जे नाले सां जेको तव्हांजो चैनल आहे, यकीन कयो मां शौक़ सां टाइम कढी करे ॾिसंदो आहियां। ऐं तव्हां थोरे वक़्त में जेकी तव्हांजी चैनल जी पज़ीराई थी आहे, उहो तमामु तारीफ़ जो अमल आहे, ऐं तव्हां पंहिंजी महिनत जारी रखो। असीं ॾिसंदड़नि खे बि अर्ज़ु कंदासीं त फ़क़ीर नियाज़ हुसैन चाचड़ जे चैनल खे सब्सक्राइब कयो, ऐं उनखे फॉलो कयो। जेको टिकटॉक ID आहे उनखे बि फॉलो कयो, छो जो हिन चैनल तां तव्हांखे हिकिड़नि सुठनि शख़्सियतुनि जी तारीफ़ थींदो आहे। वैरागी जी सूरत में हुजे, उहो खणी को कलाकार हुजे, छो जो ही हर रंग सां सलाहियल चैनल आहे, ऐं सभई वक़्तनि वक़्तनि जीअं हाणे रबीउल अव्वल जो महीनो बीठो आहे, त अॼु अव्हां महिरबानी कई असांखे पंहिंजे चैनल जे थ्रू दोस्तनि खे आवाज़ु पहुचाइण जे लाइ असां मदद कयो। असां तव्हांजा इहो साईं त लख लाइक़। अॼु पहिरियों रबीउल अव्वल आहे न साईं? हा, रबीउल अव्वल पहिरीं राति रबीउल अव्वल जी आहे, जेको आहे पंहिंजे आस्थाने ते वेठा आहियूं। हाणे असां वठंदासीं थोरी साई, इन खां पोइ वरी अचूं था। वेलकम। ब्रेक खां पोइ असां तव्हां सां मुखातिब हूं। हिन वक़्तु असां सां जेकी शख़्सियत गॾु आहे
उस्ताद अली अनवर चाचड़ जेको ॼातल सुञातल शख़्सियत आहे, मारूफ़ शख़्सियत आहे, उहो पाण सिंध में जेको आहे उनजा वॾा प्रोग्राम माशाअल्लाह हर चैनल ते हर प्रोग्राम उनजो सुठो वञे पियो। ऐं साईं जन जो बि पंहिंजो चैनल आहे, इहो यूट्यूब अथसि, फेसबुक ID अथसि। ऐं वधीक साईं जन सां असां हाल वाल कयूं था, साईं जन को असां इहो पुछूं था त साईं जन तव्हां किथां सिख्या वरिती, तव्हांजो उस्ताद किथां जो, कहिड़ो उस्ताद हो, ऐं तव्हां घणो कंहिंखे ॻायो आहे। ऐं उन सां गॾोगॾु ॿियो नंबर सुवाल नंबर ॿियो त साईं जन खां असां इहो पुछा कंदासीं त कॾहिं खां तव्हां स्टार्टिंग शुरूआति कई, असांखे वधीक वधि में वधि असांखे साईं जन पंहिंजो तारीफ़ करण। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। कहिड़ा हाल वाल साईं? बस अल्हम्दुलिल्लाह लख लाख। उस्ताद वॾियूं महिरबानियूं, तव्हां असांखे टाइम ॾिनो, तव्हां असांखे पंहिंजो इंट्रोडक्शन कराइजो। वॾी महिरबानी। मुंहिंजो नालो साईं हाजी अली अनवर चाचड़, मां उस्ताद बि आहियां प्राइमरी। ही साईं जन जेको न्याज़मंद सवाल पुछो त तव्हांजी स्टार्टिंग कॾहिं थी, ही महफ़िल या शौक़ु कॾहिं थियो नात जो? तो तक़रीबन मां 12 सालनि जो हुयुसि त मां ईअं आहिस्ते आहिस्ते झुंगारींदुसि दिल्ली जेके हाजी ग़ुलाम नबी महेसर ऐं लीमे ॻाल्हाइण जा केसट हूंदा उहो ॿुधंदा हुआसीं। पोइ मूंखे बि हिकिड़ो शौक़ु थी पियो नंढे हूंदे। माशाअल्लाह तबारकल्लाह। झुंगारींदुसि। असां वटि सरदार हाजी खान असां वटि रहियो जी बाबा वटि, सियारो हो, पोइ ताका हूंदियूं घर खां परे। ॻोठु असांजे ॾाॾे जो मोहम्मद रमज़ान चाचड़ साहिबु हुनजो ॻोठु हूंदो हो नाले सां। सरदार साहिबु आयो, पोइ मां ईअं थोरी झुंगार कई त साईं खान साईं ॿुधो ये केरु आहे? चईं मुंहिंजो पुटु आहे अलहाज हाजी खान चाचड़ साहिब जन। सरदार साहिबु पूरी क़ौम जो साईं चाचड़नि जो। पोइ जॾहिं आयो मां नातियूं पढ़ियूं। सरदार साहिबु आशिक़ रसूल आहे ऐं उहो हर वक़्तु हर साल मदीने शरीफ़ बि हाज़िरी ॾींदो आहे। उनजी मोहबत हुई। तमामु सॼी राति माना 2-2:30 ताईं महफ़िल हलाएं ऐं वेठो कचारी कयईं। वक़्तनि जेको आहे सो नातियूं, जेका शइ मूंखे उनखे सम्झ में अचे उहा वरी चए त ॿीहर ॿुधाए। माशाअल्लाह तबारकल्लाह। उन खां पोइ असां आहिस्ते आहिस्ते जेको आहे सो ईअं नातुनि जो शौक़ु थी वियो, मशहूरी थी वई। साईं मीरण शाह जान छॾे वियो, कुरैशी बादशाह गेमड़े में रहंदा आहिनि। उतो हिकिड़ी मनक़बत मूं ठाराई। पंजल अब्बासी शाइर आहे असांजो, मुल्तान में मिलियो। उनखां उहा घणी मशहूर उहा थी। साईं जन जी ॾेढी ते असां उहा नात मनक़बत पढ़ियमि मां, ॾाढी मशहूर बि वई ऐं आवाज़ बि बहितरीन हो। नंढे सन जी उमिरि जे हिसाब सां ऐं उहो ॾाढो मक़बूल वई। पोइ आहिस्ते आहिस्ते असां माना चैनलनि जे हिसाब सां या हिन असां उस्ताद हाजी गुल मोहम्मद मार साहिबु आहे मुंहिंजो उस्ताद, जेको हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो आहे, पर उहो ज़ाहिर में त हू फ़ौत थी वियो आहे ऐं ईअं सम्झो त झर झंग में उहो अञा हले थो। माशाअल्लाह उहो दिलनि में आहे, दिलनि में बि आहे। ऐं माना चैनलनि जे ज़रिए या कैस्टनि जे ज़रिए या फेसबुक ते जॾहिं बि तव्हां फेसबुक खोलींदो उनजी नात हलंदी पई। हाजी ग़ुलाम नबी महेसर हिकिड़े ॾींहुं मुंहिंजे रूबरू चयोसि त हाजी गुल मोहम्मद ठाहियां मां ॻाए थो। सुभान अल्लाह, सुभान आवाज़ हो ऐं अहिड़ो जेकॾहिं सुरूर वारो आवाज़ हो, जेकॾहिं ॻाईंदो हो त उनजी पंहिंजो आशिक़ वारनि जो जेको मोहबत वारा आहिनि उनजा वार उभा थी वेंदा। माशाअल्लाह अहिड़ी उनमें लज़ीज़ हुई। असां उस्ताद उन जे करे जॾहिं साईं मूसन शाह वटि वियासीं, उते उस्ताद मुंहिंजो शुरूआति थी। उस्ताद जेको धाॻो ॿधो उहो हज़रत साईं मूसन शाह जीलानी बादशाह साहिबनि जो लो वटि जुमो पढ़ी जामिया मस्जिद में। उहा जामिया मस्जिद सिर सिर ते क़ुर शरीफ़ जो ख़तमु आहे ऐं हिकु हुज़ूरी थंबो आहे। सुभान अल्लाह। उनमें जेके थंबा हुया, इहे चवनि था 84 थंबो, 83 थंबा हुया। हिकिड़ो थंबो जेको आहे फुटल हो। साईं खे अर्ज़ु कयूं क़िबला साईं हिकिड़ो थंबो खुटी पियो आहे। साईं चयो अलाह ॾींदो बाबा। जामिया मस्जिद घोटकी वारी साहिबन करीबन वारो जेको लो चइबो हूंदो। माशाअल्लाह। उहो साईं जन इहो चयो त अलाह ॾींदो। पोइ हिते इन दरिया हूंदो इन वटि सां मस्जिद सां अञा ढोरो आहे। जी जी बिल्कुलु आहे। हा, सुबुह जे आया त ओड़ो ई थंबो वरी उते दरिया जी वट में उते माना पियो। सुभान अल्लाह। साईं ही थंबो चई भाई हुज़ूरी थंबो। नाज़रीन, गुफ्तगू जारी आहे। हे ॻाल्हि जेकी हले पई, जेकी घोटकी में मस्जिद वाक़े जामिया मस्जिद नारो शाह बादशाह
यानी 300 साल पुराणी आहे। इन जो 2-3 चकर मां 2-3 फुकरान खां इहो ई पुछा कई आहे त अॼु उस्ताद असांखे वाज़े ॿुधाए थो पियो इन जे बारे में शान मस्जिद जो। ऐं छा उस्ताद असांखे तव्हां ॿुधाइजो त इन मस्जिद जो माथेले शरीफ़ खां सिरूं जेकियूं आहियूं छा उन मस्जिद हिक हिक सिर ते ख़तम क़ुरान जो वाक़ई पढ़ियल आहे? बेशक साईं, असां ॿुधंदा ईंदा आहियूं, असांजी त उमिरि नंढी आहे पर असांजा वॾा बि ॿुधंदा ईंदा आहिनि त इहा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे जे साईं जन वटि एतिरा त तालिब इल्म हुया पढ़ंदड़ जे मूमल जी माड़ी खां वठी भठे जी सिर ते हुतां अलहमदे खां वठी ऐं एतिरा कतार करे बीठा जे वनास थिए पई त सिर मस्जिद में लॻी पई। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बिल्कुलु ख़बर आहे, किताबुनि में बि लिखियो वियो आहे एॾी शान मान वारी मस्जिद आहे। जुमो पढ़ी जॾहिं असां हुते वियासीं साईं जे बंगले ते त साईं जन फरमायो त शागिर्द हेॾो वे उस्ताद हेॾो वे। मां चयो मां उस्ताद अञा न कयो आहे, चए अॼु थी वञ। सुभान अल्लाह। साईं पाण चयो मुसन पाण थियो पंहिंजे हुकुम सां चए धागो घुराए करे हाजी गुल मोहम्मद खे चई त अॼु मुंहिंजे पंहिंजे बचे जो धागो ॿधाए करे उस्ताद खां बि पुछी तपाईसीं ऐं सैयद बादशाह जिलानी दुआ बि घुरी उस्ताद बि घुरी। अॼु उहो असांखे रंग इहो लॻो आहे जे अलहमदुलिल्लाह हर चैनल ते असांजियूं नातियूं हलनि थियूं पर पूरी पाकिस्तान में बल्कि ॿाहिरनि मुल्कनि में बि असांजी माशाअल्लाह। तव्हां खां सुवाल त घणा पुछणा हुआ, टाइम जी जेको आहे पंहिंजो गुंजाइश न आहे। हाणे असां तव्हां खां इहो पुछा कंदासीं त तव्हां जोड़ी में जेको उस्ताद नवाब ऐं तव्हां जेको घणे टाइम खां पंहिंजो नात पढ़ो पिया गॾु? हा 2-3 साल थी विया आहिनि, 3-4 साल थी विया आहिनि नातियूं पढ़ंदा आहियूं गॾे ऐं चैनल ते बि आहे असांजी नातियूं हलनि थियूं। मां सम्झां थो कशस ते बि ऐं सिंध ते बि ऐं आवाज़ ते बि। जी नाज़रीन अस्सलाम वालेकुम। जीअं त असांजी गुफ्तगू असांजी जारी ऐं सारी आहे। असांजे आख़िरी प्रोग्राम में साईं जन को असां मैसेज वठंदासीं साईं उस्ताद अली अनवर चाचड़ खां जेको इंसानी नाते सां जेको आहे उहो असां साईं खां पुछा कंदासीं त साईं तव्हां असांखे आख़िरी मैसेज ॿुधायो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। जमला अॼु अव्हांखे ख़बर आहे त अॼु 1 रबियुल अव्वल आहे ऐं असांजे महबूब जो मीलाद हर मुस्लमान खे इहो पैगाम आहे त महबूब जो घर घर मीलाद कयो ऐं हुन सां गॾोगॾु मोहबत पैदा कयो। इंसानी मोहबत जेकॾहिं तव्हां सां हिक ॿिए सां मोहबत हूंदी न, फ़क़ीराणे हाल में सूफ़ियाने में लिखियल ई मोहबत आहे। जेकॾहिं मोहबत तव्हां कंदो त तव्हांजो एको मोहबत थींदी ऐं इंसानियत थींदी। मोहबत सां ई जहिड़ा झगड़ा का बि शइ न थींदी आहे। मोहबत सां ई प्यार हूंदो आहे, वधंदो आहे ऐं हिक ॿिए खे अॻिते वधीक जेको आहे सो सुकून मिलंदो आहे। तो सभु कुझु मोहबत आहे। रब खे मोहबत पैदा थी त पंहिंजो महबूब पैदा कयईं। असांखे बि सबक़ु इहो मिलियो आहे त तव्हां इंसानी नाते सां हिक ॿिए सां मोहबत कयो, इंसान सां प्यार कयो। इहो असांजो मैसेज आहे ऐं ख़ासि करे हिन चैनल खे जेको आहे तव्हां यूट्यूब चैनल आहे इनखे ॾिसी बि सघो था ऐं उनखे सर्च बि कयो, उनखे जेको आहे सो मार्कूं बि ॾियो, हर शइ कयो। तो महिरबानी, वॾो एहसान अदे नियाज़ हुसैन जी ऐं संगत जी जेको असां हिते आयासीं हिन चैनल ते हाज़िर थियाऊं। महिरबानी करे ॾिसंदड़नि खे बि सलाम। पाकिस्तान ज़िंदाबाद। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानियूं, लख लाइक लख थोरा उस्ताद अली अनवर चाचड़ साहिब जेको असां ते महिरबानी कयूं। साईं जन अॼु असांखे 2 नातूं बि पढ़ी ॿुधायूं ऐं उन सां जेको आहे पंहिंजो साईं जन खां असां साईं उस्ताद नवाब सां ॻाल्हाईंदासीं। साईं असांखे मैसेज ॾियो नाज़रीन असांजी खे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। वॾा प्रोग्राम ॾाढो सुहिणो वियो, तव्हांखे मुबारक हुजे ऐं तव्हांजे चैनल जे तवसत सां ॾिसंदड़नि खे असां इहो अर्ज़ु रखंदासीं त सिंध सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे। भिटाई सरकार ऐं सोण सचियल साईं ऐं सिंध वलियनि सां भरी पई आहे। उन्हनि अमन ऐं मोहबत भाईचारे जो पैगाम ॾिनो। असां उन्हनि जे सबक़ आमोज़ ते ज़िंदगी गुज़ारियूं त पोइ ज़िंदगी संवारजी पवंदी। असांजी सोणी सिंध बिलख़ुसूस असां पंहिंजे घोटकी ज़िले जे लाइ ॾिसंदड़नि खे इहो अर्ज़ु रखंदासीं दुआ करनि ताकी असांजो ज़िलो घोटकी बल्कि पूरी सिंध ऐं पाकिस्तान में अमन अमान क़ाइमु थी सघे। अमन जे हवाले सां असांजो ज़िलो तमामु पोइते धिकियल आहे। सो ज़ुल्म ऐं क़बीलाई जहिड़ा ऐं ॿियूं टियूं फ़साद हलनि था पिया ऐं ॾिसंदड़ हर कंहिं इहो मीडिया जो दौरु आहे, उनखे अर्ज़ु रखंदासीं त अमन वारी ज़िंदगी आहे, मुख़्तसर ज़िंदगी आहे, उनखे सुहिणो ऐं सुहिणो करे गुज़ारियो। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। लख लाइक नवाब साईं, तव्हां वॾी महिरबानियूं, लख थोरा किरोड़े कुर्ब करे छॾियावे। तव्हां असां ग़रीब जे आस्थाने ते आया वे, वॾियूं महिरबानियूं। नाज़रीन अस्सलाम वालेकुम।